ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। सिंध में इज्तमाही लॼा लुट ऐं ॿारनि सां जिनसी ॾाढाई जे वाक़िअनि वारो मामलो, जंहिंमें सिंध हाई कोर्ट में एंटी रेप ट्रायल एंड इन्वेस्टिगेशन एक्ट 2021 ते अमल दरामद बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां अहम केसनि में लिखत में जवाब जमा न कराइण ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। अदालत कानून ऐं इंसाफ़ वारनि वफ़ाक़ी वज़ारतुनि, वज़ीर आज़म जे प्रिंसिपल सेक्रेटरी, घरू खाते ऐं ॿियनि खां जवाब तलब करे वरितो आहे। अदालत पारां सूबे में इज्तिमाही ज़्यादती जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। सिंध में इज्तिमाही लॼा लुट ऐं ॿारनि सां जिनसी ॾाढाई जे वाक़िअनि वारो मामलो सिंध हाई कोर्ट में एंटी रेप ट्रायल एंड इन्वेस्टिगेशन एक्ट 2021 ते अमल दरामद बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां अहम केसनि में लिखत में जवाब जमा न कराइण ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। अदालत कानून ऐं इंसाफ़ वारनि वफ़ाक़ी वज़ारतुनि, वज़ीर आज़म जे प्रिंसिपल सेक्रेटरी, घरू खाते ऐं ॿियनि खां जवाब तलब करे वरितो। अदालत पारां सूबे में इज्तिमाही ज़्यादती जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध में इज्तिमाही लॼा लुट ऐं ॿारनि सां जिनसी ॾाढाई जे वाक़िअनि वारो मामलो, जंहिंमें सिंध हाई कोर्ट में एंटी रेप ट्रायल एंड इन्वेस्टिगेशन एक्ट 2021 ते अमल दरामद बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां अहम केसनि में लिखत में जवाब जमा न कराइण ते कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत कानून ऐं इंसाफ़ वारनि वफ़ाक़ी वज़ारतुनि, वज़ीर आज़म जे प्रिंसिपल सेक्रेटरी, घरू खाते ऐं ॿियनि खां जवाब तलब करे वरितो आहे। अदालत पारां सूबे में इज्तिमाही ज़्यादती जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणतीअ जो इज़हार कयो वियो, जॾहिं त एडवोकेट तारिक मंसूर जो चवणु हुयो त सिंध में कुझु महीननि दौरान औरतुनि ऐं ॿारनि सां ज़्यादती जा 2000 खां वधीक केसेस रिपोर्ट थिया आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध में इज्तिमाही लॼा लुट ऐं ॿारनि सां जिनसी ॾाढाई जे वाक़िअनि वारो मामलो, जंहिंमें सिंध हाई कोर्ट में एंटी रेप ट्रायल एंड इन्वेस्टिगेशन एक्ट 2021 ते अमल दरामद बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत पारां अहम केसनि में लिखत में जवाब जमा न कराइण ते कावड़ जो इज़हार कयो वियो।